कल्चरल कॉम्प्लेक्स ठठो में पहिरियों भेरो सिंध हुकूमत जे स्पोर्ट्स खाते पारां बिलावल भुट्टो ज़रदारी फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल खेॾियो पियो वञे, जंहिंमें छोकिरियुनि जी टीमुनि बि हिसो वरितो। एसएस न्यूज़ रिपोर्टर नोमान ख़ासखेली मूजिबि फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल मैच सदर स्पोर्ट्स क्लब ठठो ऐं मखदूम 11 फुटबॉल क्लब मकलीअ जी टीमुनि में खेॾियो पियो वञे। फाइनल मैच खटंदड़ टीम लाइ 5 लाख रुपया ऐं रनर टीम लाइ 3 लाख रुपया इनाम मुक़ररु कयो वियो। न्याणियुनि जे पहिरियों भेरो हिसो वठंदड़ टीमुनि लाइ पिणु इनाम रखियो वियो, जंहिं तहत मेराण गर्ल्स फुटबॉल टूर्नामेंट मकली ऐं ठठो जी टीमुनि जे खटंदड़ टीम लाइ 60,000 रुपया ऐं रनर टीम लाइ 40,000 रुपया रखिया विया। गर्ल्स फुटबॉल जी टीमुनि बहितरीन रांदीगराणी मदीहा नाज़ जाखरो जी अॻुवाणीअ में हिसो वरितो। फुटबॉल टूर्नामेंट जे फाइनल में पीपी अॻुवाणनि वॾे वज़ीर जे मुआविन ख़ास ज़िले सदर पीपी ठठो सादिक अली मेमण, एमपीएस स्पेशल असिस्टेंट 2CM रियाज़ शाह शिराज़ी, अगूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त शाह शिराज़ी, अगूणो एमपीए डॉक्टर इम्तियाज़ शाह शिराज़ी, अगूणो तालके नाज़िम अदा मोहम्मद मेमण, इम्तियाज़ कुरैशी ऐं ॿिया मौजूदु हुआ।